भावरुन ऐं भेनरुन तव्हां सभिनी जो स्वागत था कनि ज़ैक किशान मां तव्हांजो एंकर ए ज़ैक। अॼु जी चर्चा जो विषय आहे स्वीटी जे मी टू जो वी टू। समझ में ना आयो? नाना पाटेकर के भी समझ में ना आयो। आलोकनाथ वो तीर्थ यात्रा ते हुनखे भी समझ में ना आयो। साजिद खान, सुभाष गई, अनु मलिक हिननि सभिनी खे भी समझ में ना आयो। त हेतरी जल्दी तव्हां खे कीअं समझ में ईंदो? वायरल थी विया देश विदेश में ॿुधई जॾहिं खां वायरल थी आहे हीअ ख़बर जेको माण्हू कंदो आहे नारी जो अपमान हुननि खे असां चवंदा आहिनि नालीअ जो मच्छर। मच्छर का मूंखे हिकिड़ी ॻाल्हि यादि आई। मच्छर तव्हांखे कटियो हे हुनजो जुनून हो। मच्छर तव्हांखे कटियो हे हुनजो जुनून हो। वरी तव्हां हुन जॻह ते खुजायो हीअ तव्हांजो सुकून हो। पर चाहे करे बि तव्हां हुनखे मारे न सकिया। गौर फरमायो, पर चाहे करे बि तव्हां हुनखे मारे न सकिया छो त हुनजी रगनि में तव्हांजो ई खून हो। हिनखे चवंदा आहिनि खून में मी टू जो रिश्तो। अच्छा त हलो असांजे तेनाली रामा जे फेमस धनी ग्रेट एक्टर जे वटि ऐं पुछो हिन बारे में कुछ सवाल। हुननि जो छा आहे ख्याल? ए किशान! अरे किथे में बची में किशान! किशान! मुखे सुञाणे तो मरी करे मुखे आवाज तो दे। किशान ये छा पियो करे? अरे जैक मां तो देश सेवा पियो कया। देश सेवा? अरे मच्छर पियो मारिया मच्छर। अगर ये मच्छर मारन सा ओड़ा मच्छर मरंदा हुजन वा त मीटू करे चालू न थे आ। अरे मीटू तो छट मां वीटू चालू कयवा वीटू। वरी ये वीटू छा है बा? समझ में ना आयो। मुझे वीटू जी कीमत तो भला छा जानी मुझा जैक। शोषण के खिलाफ इंसाफ गुरण जो आगाज आए वीटू। हर दुखायल सिकायल मर्द जी सिसक्यू ए आवाज आए वीटू। हर मर्द हर मुर्स गलो पाड़े करे तो चिल्लाए असा जो नाज आए वीटू। असा जो नाज आए वीटू। असा जो नाज आए वीटू। अरे वीटू मुझे इमोशनल थी वई किशन। असांजी जनता के बुधाए कि केर तो सा शोषण कयो आहे। पर एक मिनट तू तो एक्टर आहीं मर्द आहीं टकलो बि आहीं ऐं तो वटि त उहो बि न आहे। छा न आहे सब कुछ तो है मूं वटि। हिकु मिनट भी इस बार टोपी हाणे टकलो कान्हे जैक अहिड़ी ॻाल्हि कान्हे। मुंहिंजो जेको माइक वारो आहे न उहो माइक त पुठियां थो लॻाए पर हथ अॻियां थो फिराए। छा उहो गे आहे? के खबर काने पर छोकरियों भी घट ना है। वो ड्रेस वाली घड़ी मुझे कपड़ा थी लड़ाए ये हाथ लगाए कहती तुझी बाटी तो सलमान जेड़ी है। खबर है मुखे केड़ो तो फील तो थे। छा ये भी थींदो आहे? पर ये तो सीधो जुल्म आहे। जुल्म आए पक्को जुल्म आए। अरे उनके तो छड वो जो को मुझो आए ना वो मेकअप मैन मथा मुखे डिसी करे किए तो मुंह उठाए तो के खबर ना है। अरे पर हिन जो इलाज छा है? इलाज करोया है। या हुजे टीटू या हुजे नीटू या हुजे सोनू जी टीटू जी स्वीटू सभिनी जे लाइ हिकिड़ी इलाज वीटू। छा ॻाल्हि चई आहे किशन? दिल ते लगी आहे। हिकिड़ी ॻाल्हि मां भी चवां तो दिल ते लगंदी। ये शहर ता आहे पर हिते जंगल जो कानून हलंदो आहे। जंगल जो खबर आहे हिते चीटी के पिस्तुइयो खाई वेंदो आहे। पिस्तुइये के मेंढक के सांप निकली वेंदो आहे। सांप के नेवलो खाई वेंदो आहे। भेड़िया नेवले जो खून चूसींदो आहे। ऐं शेर भेड़िए के चबाई वेंदो आहे। चबाई खबर आहे हिते हर कोई ताकतवर पंहिंजे का घट के मारे करे जींदो आहे। खबर आहे काल तो चए। हाणे समझ में आयो कि छा आहे स्वीटी जे मी टू जो वी टू।
लेट्स गो टू काथे? सिंधु दर्शन। जी हाँ, सिंधु दर्शन। 21वीं सदी कंप्यूटराइज ज़मानो, दुनिया में अटकल 5 करोड़ सिंधी, सॼी दुनिया में पकड़ियल सिंधियुनि खे वेझो आणण लाइ पहिरियों कदम। सिंधु दर्शन संगम आहे नौजवान तकनीकी माहिरनि जो। सिंधु दर्शन मेलाप आहे क़ाबिल ऐं मक़बूल फनकारनि जो। पंहिंजी ॿोलीअ में ॻाल्हाइणु, प्रोग्राम करणु, ॾिसणु हिकु अहिड़ी कोशिश साबित थींदी जेका देश परदेश जे सिंधियुनि खे पाण में मिलाए सघे। सिंधु दर्शन ते तव्हां दर्शन करे सघंदा पंहिंजी संस्कृति, सभ्यता, रीतियुनि ऐं रस्मुनि जो, कला ऐं विंदुर जो। अचो त गॾिजी पाण में ॻायूं ऐं वॼायूं, पंहिंजी कला, साहित्य ऐं ॿोलीअ खे बचायूं।